ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। थरपारकर जी हिस्ट्री में ईअं कॾहिं बि न थियो आहे जो पुलिस जे एतिरी हाई हैंडेडनेस ॾेखारे। अनफॉर्चुनेटली ॾाढो ॾुखियो इंसिडेंट थियो आहे जेको असां लाइ बाहिस ॾुख आहे। गुस्से जो असांखे इज़हार असीं करियूं था हिन ते। तमामु ग़लति कयो आहे जेके पुलिस एहलकार मुलविस आहिनि हिन में। त मूं पाण कमिटमेंट कई आहे हिननि वारसनि सां हिन जेके मुलविस आहिनि उहे मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे, आउं जवाबदार आहियां, उहे ज़रूरु गिरफ़्तार थींदा। FIR दर्ज थी चुकी आहे, गिरफ़्तार थींदा। उन्हनि जे ख़िलाफ़ु बिल्कुलु जाइज़ हक़ी बरहक़ ईमानी क़ुरानी तफ़्तीश थींदी ऐं उहे केफ़रे किरदार ते पइजंदा। मुंहिंजी पोस्टिंग हिते 2 हफ़्ता अॻु में थी आहे, तव्हां सभिनी जे इल्म में आहे। ऐं अनफॉर्चुनेटली मुंहिंजे शुरू जे ॾींहंनि में इहो इंसिडेंट थियणु ॾाढो अफ़सोसनाक आहे। ऐं सुरेंद्र साहब जो जेको बि MPA साहब आहे असां लाइ रिस्पेक्टेबल आहे, तमामु घणो ऐं नुमाइंदो आहे हिते जो। त हुन जेके पॉइंट्स मुंहिंजे नोटिस में ॾिनियूं आहिनि उहे बिल्कुलु अंडर इंक्वायरी आहिनि ऐं उन्हनि ते बि 100% एक्शन थींदो। मां पाण सुभाणे PS डिप्ले ते विज़िट कंदुसि। फिज़िकली मां पाण माण्हुनि सां मिलंदुसि हुते ऐं हुते जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे ॿुधंदुसि ऐं जेका मूंखे कार्रवाई हुते जे कार्यनि रिढनि ख़िलाफ़ु करणी पई उहा लाज़मी ऐं कार्रवाई। ग़लति मुतालबो न आहे, हुननि जो हिकिड़ी जाइज़ ॻाल्हि आहे, मुतालबे जी ॻाल्हि न आहे, हुननि जी जाइज़ ॻाल्हि आहे जेका हर बाशऊर माण्हू, हर ज़िम्मेवार माण्हू ऐं हर इंसान ते फ़र्ज़ु आहे त जेको नाहक खून वहायो वञे उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे केफ़रे किरदार ते पहुचायो वञे। बिल्कुलु जल्द खां जल्द गिरफ़्तार थींदा। ऐं मूं चयो आहे त असांजी तरफ़ां, मुंहिंजी तरफ़ां 1 मिंट जी बि उन में देरि न थींदी ऐं इन में आउं वारसनि सां राब्ते में आहियां। ऐं जीअं ई तदफ़ीन थिए थी त फौरी तौर ते इंक्वायरी कमेटी पंहिंजी जेको आहे कमु शुरू कंदी ऐं तफ़्तीश खे फाइनल स्टेजिस ते आणींदी। गिरफ़्तारियूं सभु मुकमल इंशाअल्लाह करे वठंदासीं असीं जल्द खां जल्द ऐं जेको बि हूंदो चालान कोर्ट में पेश कंदासीं।